ॿ वारदातूं थियूं। हिकिड़ी थी परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में त हुननि इहा एंट्री टेस्ट मुतारिफ़ कराई। उन्हनि जो बुनियादी मक़सदु इहो हो त सिंधी ॿारड़ा सुवाल ऐं जवाब ते हिरियल आहिनि। प्राइमरी क्लास खां वठी उस्ताद या साहब ईंदो, सुवाल पुछंदो, ॿार जवाबु ॾींदा। इहो MCQ टाइप जेको इम्तिहानी तरीक़ो आहे, इन तरीक़े ते असांजा ॿारड़ीअ ॿार हिरियल कोन आहिनि। त जंहिंजे करे पोइ हीअ तरीक़े वारदात कयूं त जीअं ॿारड़ी जा ॿार पोइ ते रहिजी वञनि ऐं शहरनि जा ॿार मेडिकल कॉलेजनि में, यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज में अची वञनि। हाणे वरी इमरान ख़ान जी शिकिल में ही ॿी वारदात आहे सिंधियुनि जे ख़िलाफ़ु। त भई PMC जेका आहे पाकिस्तान जो इदारो आहे, टेस्ट जो इख़्तियार उनखे मुंतक़िल करे छॾियो अथनि। हाणे छा थींदो, सिंधी ॿारनि त पंजाब जो कोर्स पढ़ियो कोन्हे, पंजाबियुनि जा हीरो पंहिंजा, सिंधियुनि जा हीरो पंहिंजा, असांजी तारीख़ जी जोड़ जॻह पंहिंजी, हुननि जी पंहिंजी। हाणे हींअर हुननि छा कयो जो पंजाब जो कोर्स जेको एंट्री टेस्ट में शामिलु करे छॾियऊं। 25% उहो कोर्स शामिलु हो, असांजे सिंध जा ॿारनि उहो पढ़ियो कोन हो। उन खां पोइ वरी जेको एंट्री टेस्ट में गपला थिया आहिनि, उन एंट्री टेस्ट में गपला इहो आहे त नंबर सिंध जे ॿार जो ऐं नाला जेको आहिनि KPT जा। त अहिड़े तरीक़े सां असांजे ॿारनि जी तालीमी मैदान में अॻिते वधण जी रस्ता रोक शुरू थी वई आहे, हिकिड़े हथनाट, हिकिड़े चालाकी मकारी वारे तरीक़े सां। प्राइमरी स्कूल अॻे ई तालीम जो बेड़ो ॿुॾो पियो आहे। प्राइमरी स्कूल ॿाहिरां में बंदि थी विया, प्राइवेट स्कूलनि जूं माफ़ियाऊं अची वयूं आहिनि। जंहिं वटि 5000 रुपया महीनो फ़ी ॾियण लाइ आहे, उहो पंहिंजो ॿारु पढ़ाए। जेको ग़रीब मज़दूर आहे, जंहिं वटि फ़ी भरण जा पैसा न आहिनि, उनजो ॿारु वञे मज़दूरी करणु। हिकिड़ो त माना ग़रीब मिसकिन माण्हुनि जे ॿारनि जी तालीम जो सत्यानाश करे छॾियो अथनि। हाणे वरी जेके ॿार हिन में तकलीफ़ूं करे करे पढ़नि था, मैट्रिक में पोज़ीशनूं खणनि था, इंटर में पोज़ीशन खणनि था, चवनि था बाबा तव्हां रिश्वत ॾेई था डिग्रियूं वठो। अड़े बाबा इहे बोर्ड तव्हांजा ठारायल आहिनि, पोइ ग़रीब मज़दूरनि जा त बोर्ड कोन आहिनि ठारायल। इहे डायरेक्टर तव्हांजा, बोर्ड जा चेयरमैन तव्हांजा, इम्तिहान जूं कापियूं ॾिसण वारा तव्हीं, त पोइ तव्हां छो नथा अहिड़ो सिस्टम आणियो जो मेरिट थिए, होशियारु ॿार जेके आहिनि उन्हनि खे मौक़ो मिले, जंहिंजे नतीजे में हर सिध ते सिंध जी तालीम खे पोइते करण लाइ ज़ालमाना कार्रवाई शुरू आहे। मां ही 2-3 ॾींहंनि खां बिल्कुलु नौजवान जो दाऊं पढ़ां दाऊं ॿुधूं पिया, सोशल मीडिया ते ॾिसूं पिया। मुंहिंजो इरादो इहो आहे त सभु यूनिवर्सिटियुनि जा ॿार गॾु करे, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटी जा ॿार गॾु करे इन एंट्री सिस्टम जे तरीक़ेकार जे ख़िलाफ़ु भरपूर क़िस्म जी मज़ामत कजे, तहरीक हलाइजे, त जीअं असांजे ॿारनि खे अॻिते वधण जा मौक़ा मिलनि। हीअ इमरानी सरकार जो जेको बि निज़ाम आहे, इहो सिंध जे ख़िलाफ़ु आहे। इहो तइ करे छॾियो त इमरान ऐं उन सां जेका बि टीम आहे, उहो सख़्तु सिंध दुश्मन